बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नात सां मोहब्बत करण वारन तमाम आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शफीक अहमद जे तरफा अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह मुझो नओ एल्बम रबीउल अव्वल जे ख़ुसूसी मौके ते सकलैन प्रोडक्शन जे तरफा रिलीज़ थी रहियो आहे। ही एल्बम उस्ताद अजब शेख जी सिलेक्शन सां मुकमिल कयो वियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन जी रिकॉर्डिंग RWDS स्टूडियो में मुकमिल थी चुकी है। एल्बम जो प्रोमो अवां जी ख़िदमत में पेश नज़र ऐं असांजो यूट्यूब चैनल शफीक अहमद कादरी के सब्सक्राइब ज़रूर कंदा। शुक्रिया। मिलाद मोमिन सभई झूमी मलायो मिठो मुझो मुरसल नबी नूर वारो। मिलाद मोमिन सभई झूमी मलायो मिठो मुझो मुरसल नबी नूर वारो।